नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त राणीपुर में तइमीराती कम दौरान छत किरण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। छत किरण सबबि 3 मज़दूर वहीद शहर शहबाज़ बिनो सरकी लियाकत अली शेख ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे इलाज लाइ राणीपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते हिकु ॼणे जी हालत ॻणती जोगी हुअण करे खेसि गंबट अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले खां असां सां गॾु लाइन ते मौजूद आहे राणीपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम शेख। जी नदीम, हिन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुलु, मां खे ॿुधाईंदो हलां त राणीपुर में तमीराती कम दौरान छित धमाके सां किरी पई, जंहिं सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुराणे बस स्टॉप ते दुकान जे तमीराती कम दौरान छित किरी पई। छित किरण सबबि 3 मज़दूर वहीद शहर शहबाज़ बिनो सरकी लियाकत अली शेख ज़ख़्मी थी पिया, जिन खे इलाज लाइ राणीपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते हिकु ॼणे जी हालत ॻणती जोगी हुजण करे खेसि गंभीर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त दुकान जे तमीराती कम दौरान छित किरी पई, जंहिं सबबि मज़दूरी कंदड़ 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़रियनि खां मालूम थियो आहे त तमीराती कम में नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे, जंहिं सबबि छित धमाके सां किरी पई आहे। जी नदीम, महिरबानी तव्हांजी तफ़सीलात ॿुधाइण जे लाइ।